माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो अगस्त 2021 पेश खिदमत है सिलसिले अदब मां शौकत लोहार जी तहरीर अदीब बणजण जो कारगर नुस्खो। आवाज़ साकिब बबड़ो। हैदराबाद में एतरा कोचिंग सेंटर आहिनि जेतरा मथे में वार, जिते सिंध जी कुंड कच्छ जे जारन बरालन ऐं गिड़खियुनि मां केई पाइक इब्न बतूता पहन के जूता गाईंदा पहुचंदा आहिनि ऐं इल्म जी उञ खे ई-कैट, एम-कैट ऐं अलाए केतिरनि ई नालनि जी ॿिलियुनि जे ब्रांडनि जे मिनरल वाटर सां उझाइण जी कोशिश कंदा आहिनि। पर अफ़सोस, ॾुख, रोज राड़ो, दर्द, तकलीफ़ इहा आहे त हिते अदीब बणाइण लाइ हिकु बि कोचिंग सेंटर, ट्यूशन सेंटर नाहे। हर घिटीअ में हिक न ॿिए घर में पोढ़ियुनि मायुनि जे मुंहं ते मण अटे जो थिफे कई मिशेल ओबामा, केट विंसलेट ऐं कटरीना कैफ जहिड़ो बणाइण जा ॾटा ॾियण लाइ खोड़ ब्यूटी पार्लर बि मौजूदु आहिनि। पर अदीब बनाइण, अदीब जो मेकअप, हार सींगार कराइण लाइ हिकु बि ब्यूटी सैलून न हुजणु वाकई कलमकारनि, कलमदाननि ऐं कलमधड़ियुनि सां वॾी ज़्यादती आहे, वॾी वेसाघाती आहे, वॾी वेधन आहे। भला ख़ैर आहे, को पार्लर, अदीब प्रोडक्ट लिमिटेड नाहे त छा थी पियो, मायूस थियण जी का ज़रूरत नाहे, मुंहुं मथो पिटण जी बि का ज़रूरत नाहे, कपिड़ा फाड़ण ऐं गप वाहण जी बि का ज़रूरत नाहे। मूं वटि अदीब साज़ीअ जा कई अज़ीम नुस्ख़ा आहिनि। हिन नुस्ख़नि जो फैज़ जे नुस्ख़े हाय वफ़ा सां को ताल्लुक़ नाहे, न ई ग़ालिब सां का मिटी माइटी आहे। हीउ नुस्ख़ो ख़ालिस यूनानी आहे ऐं यूनानी हूंदे बि सुक़रात, अफ़लातून ऐं अरस्तूअ सां हिन जी का बि पाड़, का बि शाख, को बि पन पतो कोन थो मिले। इन करे हीउ नुस्ख़ो निज ऐं असली आहे। असां वटि डॉक्टर तयारु थियनि था, इंजीनियर बि ठाहिया वञनि था, कंप्यूटर लैब कई बिल गेट्स प्रोड्यूस थियनि था। अदीबनि अलाए कहिड़ो ॾोहो कयो आहे जो अदीब साज़ीअ लाइ हिकु बि कारखानो नाहे। हेॾी सारी सिंध में हिकु बि फैक्ट्री अहिड़ी कोन्हे जिते अदीब मैन्युफैक्चर थींदा हुजनि। नाहे त पोइ छा थी पियो? तव्हां दिलि नंढड़ी न करियो, तव्हां दिलि न लाहियो। हाउ हल्को करण जी का बि ज़रूरत नाहे। तव्हां परेशानी, सुस्ती ख़तमु करण लाइ कैल्सी या CAC पियो ऐं आउं अव्हांखे अदीब बणजण जो सों सिधो आसान नुस्ख़ो ॿुधायां थो, जंहिं ते अमल करे अव्हां बि वॾा अज़ीम ऐं महान अदीब थी सघो था ऐं उन्हनि अदीबनि सां कुल्हो कुल्हे सां, पेर पेर सां, नक नक सां मिलाए बि सघो था, जिन जो कद तमामु वॾो आहे, जिन जा हथ तमामु वॾा आहिनि, जिन जी हाक ॾेहां ॾेह मशहूरु आहे। घबरायो न, सिर्फ़ु ॾिनल हिदायतुनि ते अमल करणु शुरू करियो। तव्हां ॾिसजो त तव्हां चंद ई ॾींहंनि जे, चंद ई लम्हनि में सिंध जा महान दानिश्वर अदीब थी वेंदव। तव्हां जल्द ई सिंध जे मिड़नी अदीबनि खां गोए खणी वेंदव। असुल सफ़ा हिमालया जी चोटीअ जहिड़ा अदीब बणिजी वेंदव। तव्हां सम्झंदा हूंदव त हिकु अदीब तौरु तव्हांजो कद काठ केॾो कीअं वधी वेंदो। सच पुछो, आउं अव्हांखे अदबी कद वधाइण लाइ रोटाइल हाइट ग्रोथ जी का बि दवा, का बि पकी या कैप्सूल न पियो ॾियां ऐं न ई अव्हांखे कंहिं ॾुखी कसरत लाइ चवां थो जो अव्हां को जिम जॉइन करियो। सिर्फ़ु मुंहिंजी ॻाल्हियुनि खे दिलि सां हंडाईंदा वञो। अव्हां यकीनन सिंध जा महान ऐं अज़ीम अदीब बणिजी वेंदव। सभ खां पहिरीं अव्हांखे अदीब हुजण जी क्वालिफिकेशन जे सांचे में लहणो पवंदो। जीअं अरस्तू पंहिंजी शाइरीअ जे मुक़दमे में हीरो नायक थियण लाइ कुझु हदूं मुक़ररु कयूं आहिनि, त जेकॾहिं ही ख़ूबियूं हुजनि त माण्हू हीरो थी पवंदो। अहिड़ीअ तरह अदीब बणजण लाइ बि के लियाक़तूं हुजणु घुरिजनि, कुझु सुघड़ाइप हुजणु घुरिजे। अदीब बणजण लाइ सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अव्हां जा वार वॾा ऐं विखरियल हुजनि। पर जेकॾहिं अव्हां गंजा ठोड़ा आहियो त मजबूरी आहे, पर इन जो बि हल आहे त अव्हां वॾनि वारनि वारी विग इस्तेमालु करे सघो था। अव्हां जी शेव वधियल हुजे, अव्हांखे कॉटन जा खड़कणा कलफियल कपिड़ा पातल हुजनि या खादीअ जा रेगमाल जहिड़ा ऊणे नुमा कपिड़ा पातल हुजनि। जेकॾहिं अव्हां चश्मो पायो था त अञा भलो, पर जेकॾहिं नथा पायो त पोइ हिकु अदद अछी ऐनक बि साण रखो। जे पायो उन जो अव्हांखे खुलियो खुलायो सवाबदीदी इख़्तियार आहे। अदीब थियण लाइ अव्हांखे
को बि GRE या GMAT या IELTS या टॉफिल जे इम्तिहान में न वेहणो पवंदो। पहिरीं अव्हां जो लुक यानी ॾेखाव अदीबाणो हुअणु घुरिजे। मिसाल तौरु अव्हां एॾा ॾुखायल नज़र अचो, एॾा ॾुखारा नज़र अचो, एॾा संजीदा नज़र अचो ॼण दुनिया जा तक़रीबन 3 ॾुख तव्हांखे आहिनि। एॾा परेशान नज़र अचो ॼण दुनिया जूं मिड़ेई मुश्किलातूं अव्हां जे कुल्हनि ते सवार हुजनि। एॾा ग़मज़दा ॾिसिजो जो सिंध जे सभिनी दर्दनि खे ॼण तव्हां संभालियो बीठा आहियो। अव्हां ईअं हरगिज़ न सम्झिजो त ख़ुदा नख़ास्ता मुंहिंजो मतिलबु हिते 33 वारी कथा जो आहे जंहिंमें हू सॼी राति पंहिंजी हिक टंग उभी करे सुम्हंदो आहे ऐं ओजागनि में रहंदो आहे, उल्कनि में वेढ़ियल हूंदो आहे त मथां आसमान न किरी पवे। ऐं हीअ ॻाल्हि ख़ालिस अदीब बणजण जे हवाले सां करियां थो। हिन नुस्ख़े जो 33 जी नानी ऐं मासीअ सां को वास्तो न आहे। ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि सां गॾु अव्हां पंहिंजी लिखड़ियुनि में सिंध सां प्यार, सिंध सां मुहबत, सिंध जे मारूड़नि सां सिक ऐं उन्स जो भरपूर इज़हार करियो, छाकाणि त सिंधी अदीब थियण लाइ इहा अव्वल शर्त आहे। हूअं भले तव्हां सिंध जे मसइलनि ते ख़ामोश हुजो, भले दरिया खणी वञनि, भले सिंध खे दारिया हाइजेक बणाए छॾीनि, अव्हां सिंध जी सूंहं सोबिया ऐं मुंहं जे दड़े जी 5000 सालनि जी तारीख़ सदाईं पंहिंजी लिखड़ियुनि में लिखंदा रहो। अव्हां हर दफ़े इहो बावर कराईंदा रहो त अव्हां ई हिन मातृभूमीअ जा असुल वारिस आहियो। अव्हां भले कॾहिं मुंहं जे दड़े जी हाणोकी हालत ॾिसण बि न विया हुजो, पर अव्हां खे उन जी वारसीअ जी ॻाल्हि ज़रूरु करणी पवंदी, छाकाणि त अव्हां अदीब बणिजी रहिया आहियो। इन खां अलावा हिकु ॻाल्हि जो ख़्यालु रखो त वॾो अदीब हमेशह वॾनि किताबनि जा हवाला ॾींदो आहे। अव्हां बि पंहिंजी लिखड़ियुनि में दुनिया जे वॾनि दौंस किताबनि मां हवाला खणी ॾियो। एॾी मथे कुट ऐं कन मैट करण जी ज़रूरत न आहे। तव्हां सिर्फ़ु हिकु अधु सिट, को कॉल, का चवणी, भले कंहिंजी हुजे, अव्हां वॾनि अदीबनि सां मनसूब करे छॾियो। भले ट्रक ऐं ट्रालरनि पोयां लिखियल शाइरी हुजे, रस्ते वेंदे नोट करे छॾियो ऐं पोइ उनखे भले दुनिया जे कंहिं अज़ीम शाइर सां रिलेट करे छॾियो। पढ़ण जी ज़रूरत कान्हे। केरु वेही अंग्रेज़ीअ जो किताबु पढ़ंदो? कुझु चरिया थिया आहियो छा? बसि अव्हां नालो यादि करे छॾियो। पढ़ण जी कोशिशि कंदव त सिर्फ़ु टॉल्स्टॉय जे वॉर एंड पीस ऐं शोलोखॉफ जे क्वाइट फ्लोज़ द डॉन ते उमिरि ॻरी वेंदव, मथो अछो थी वेंदो, अव्हां जा त हॾ गुॾ भॼी पवंदा। बसि हिकु अधु सिट किथां पढ़ी उन्हनि सां मनसूब करणी आहे, छो त अव्हां अदीब बणजण जी चोरण चिटे रहिया आहियो। ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त अव्हां पंहिंजी लिखड़ियुनि में, कंहिं तक़रीर में या आम ॻाल्हि ॿोल में कंहिं इज़्म जो हवालो ज़रूरु ॾियो ऐं अव्हां कंहिं इज़्म सां ज़रूरु सलाहियल हुजो, जीअं सूफ़ीज़म, मार्क्सिज़म, लेनिनिज़म, डाडाइज़म। इज़्म जे टायर में ईअं समाइजी वञो जीअं उन में नरम ट्यूब समाइजी वेंदो आहे। अव्हां हिते इज़्म खे ग़लति न सम्झिजो, मतां इज़्म खे चर्स वारो वज़म सम्झी रहिया हुजो जेको ख़ुदू ख़ान पंहिंजे ॻोठ में नौजवाननि खे ॾींदो आहे, जंहिंसां हू सुल्फ़ियूं भरे धुआं कढंदा आहिनि। हाय ख़ुदू तुंहिंजो वज़म जहिड़ियूं पुकारूं पिया कंदा आहिनि, पर ही इज़्म ख़ुदूअ वारे वज़म खां मुख़्तलिफ़ आहे। अव्हां ॻाल्हि कंदे लिखंदे हमेशह कंहिं इज़्म जे उठ ते चढ़ी पोइ ॻाल्हायो, छो त इहा मजबूरी आहे। आख़िर अव्हां खे अज़ीम दानिश्वर ऐं अदीब बणिजणो आहे, का मज़ाक थोरी आहे। अदीब ऐं अज़ीम लेखक बणिजण लाइ अव्हां खे पंहिंजो नालो बि अदबी रखिणो पवंदो, ॿोली बि अदबी ॻाल्हाइणी पवंदी। मतिलबु तव्हांजे हर रंग ढंग में अदब पियो छिलका ॾींदो। अव्हां खे पंहिंजो नालो मटाए को ॿियो नालो, को तख़ल्लुस, को निकनेम, को पेन नेम, को स्लेट नेम रखिणो पवंदो। अव्हां जो असली नालो जेकॾहिं डिघो आहे ऐं अदब जी पोशाक में नथो अचे त अव्हां खे उनखे ऑल्टर करिणो पवंदो, कंहिं माहिर वाढे खां उनजी रंदाई कराइणी पवंदव। पोइ जेकॾहिं अव्हां वधीक उदास तबियत आहियो, परेशान तबियत वारा, या अव्हां खे इनक़लाबी धरतीअ जे दर्द सां सरशार आहियो त अव्हां खे नालो बि उन ई हिसाब किताब सां चूंडणो पवंदो। मिसाल, अव्हां पंहिंजा ई क़लमी नाला रखी सघो था: उदास, फटियल, ग़मगीन, ॾुखायल, जबल, पहाड़, टक्कर, अरडो वग़ैरह वग़ैरह। जीअं जीअं अव्हां जूं कहाणियूं, कॉलम, मज़मून छपजंदा वेंदा त अव्हां जे अज़ीम लेखक हुजण जी रेटिंग में वाधारो थींदो वेंदो। कुझु ई वक़्त में अव्हां अज़ीम अदीब, महान शाइर, चोटीअ जा कहाणीकार ऐं दानिश्वर
चढ़ियल वॾा ॾाहा लेखक बणिजी पवंदा। पोइ अव्हां जी मर्ज़ी आहे त अव्हां जीअं वणे तीअं करियो। हाणे तव्हां सिंधी ॿोलीअ जा अज़ीम अदीब ऐं लेखक आहियो। सिंधी अदब में अव्हां हर अछे ऐं कारे जा मालिक आहियो। जीआरियो या मारियो, जंहिंजो वणे पटको लाहियो, जंहिंखे चाहियो पटको ॿधायो, अव्हां ते छॾियल आहे। अव्हां पंहिंजे तख़ल्लुस सां गॾु पंहिंजे नाले जे अॻियां पुठियां पासे में हेठि मथे कुंड में जिते चाहियो उते डॉक्टर इंजीनियर अल्लामा भले लॻाए छॾियो। इहो अव्हां जे शान में एज़ाज़ जीअं आहे, बिल्कुलु साॻीअ तरह जीअं पुलिस वारनि जी तरक़ी थियण ते उन्हनि खे फूल लॻाया वेंदा आहिनि, पर ही फूल सरह जा न हूंदा आहिनि बल्कि टामे या लोह जा हूंदा आहिनि। ख़्यालु करियो, एहतियात करियो। हाणे तव्हां वॾा अज़ीम अदीब ऐं लेखक बणिजी चुका आहियो। अव्हां अदबी वेहकुन में घणो करे गैर हाज़ुर रहो, जीअं अव्हां जी अहमियत में इज़ाफ़ो थिए। जे अचो त देर करे अचो ऐं संगत खे ॿुधायो त यार माफ़ कजो जो जग मशहूर लेखक स्टीफन मेयर जी ट्वाइलाइट खे पे पढ़ियमि। विस्कीअ जे एडिट जे सहर में विकोड़ियल रहियुसि ऐं शेरलॉक होम्स जकड़े छॾियो हो, वग़ैरह वग़ैरह। ईअं अव्हां जे अदबी कद में इज़ाफ़ो थींदो ऐं अव्हां जो अदबी कद काठ बग़ैर जिम ज्वाइन करण जे 7 आसमाननि ताईं वञी पहुचंदो। हक़ीक़त भले उन जे उबतड़ हुजे, भले घर में बेगम जे तशद्दुद जो निशानो बणिया हुजो, बॉस खे वठण लाइ पहिरें पंधु हवाई अॾे ते पहुता हुजो, भला हक़ीक़तुनि सां अदीब जो छा वञे, उहो बि अज़ीम अदीब जो। अव्हां जा ॿार भले कैम्ब्रिज ऐं ऑक्सफोर्ड सिस्टमनि में पढ़नि, पर अव्हां हमेशह सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ जे एहतिजाजी जुलूसनि, बुख हड़तालुनि में फ़ोटो फैशन कराए भले ग़ाइब थी वञो, जीअं की प्राइमरी मास्तर जी पघार पहिरीं तारीख़ खां पोइ ग़ाइब थी वेंदी आहे। अव्हां जा ॿार ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हम्प्टी डम्प्टी, सेट ऑन अ वॉल जूं राइम्स पढ़ंदा हुजनि, पर तव्हां हमेशह अदबी वेहकुन ऐं टीवी इंटरव्यूज़ में सिंधी क़ौम जे ॿारड़नि खे वाड़े तारा, गोल तारा ऐं झूझू माटी लसी पंहिंजी घाटी पढ़ण जी सख़्त तलक़ीन कंदा रहो, छाकाणि त अव्हां वॾा लेखक अज़ीम अदीब बणिजी चुका आहियो। घर भले चोर ॿुहारे वञनि, अव्हां ते इहो फ़र्ज़ु आहे बल्कि कर्ज़ु आहे त अव्हां पंहिंजे पाए जे अदीबनि सां शामूं मल्हायो, सांझूं मल्हायो, रातियूं मल्हायो, मंझंदूं मल्हायो या पिर फुटियूं मल्हायो। अने असां अव्हां जो नालो वॾियुनि शह सुख़ियुनि में छपजंदो त अव्हां फलाणे अदीब सां शाम मल्हाईंदे हीअं चयो या हूअं चयो। अव्हां जे घर में भले शाह लतीफ़ जो रिसालो न हुजे, पर अव्हां खे हर दफ़े, हर पिंडाल में, हर मेड़ में इहो ई बावर कराइणो आहे त अव्हां खां वधि लतीफ़ शनासी कंहिं वटि आहे ई कोन। लतीफ़ खे जीअं अव्हां पढ़ियो आहे, ईअं कंहिंजी मजाल जो पढ़े या पढ़जे। अव्हां माइक ते सफ़ा फटफटीअ वांगुरु रड़ियूं करे लतीफ़ शनासीअ लाइ पंहिंजो रतु सुकाए छॾियो, छाकाणि त लतीफ़ खे जेतिरो अव्हां सम्झो आहे, एतिरो भला अर्नेस्ट ट्रंप थोरो ई सम्झो हूंदो। जीअं अव्हां लतीफ़ खे इंटरप्रेट करे सघो था, ईअं भला एच.टी. सोरली जी मजाल जो करे सघे। जीअं अव्हां लतीफ़ जे हर बैत जी सिट नुक़्ते जा नट बोल्ट खोले उन जे अंदरि ताईं लही विया आहियो, हिते भला एन मरी शिमिल जी मजाल आहे जो पहुचे। आख़िर अव्हां हाणे अज़ीम अदीब बणिजी चुका आहियो। अव्हां सिंधी अदीबनि जे मरण जो इंतज़ारु करियो ऐं मरंदे ई बयान जारी करे छॾियो त फलाणो अज़ीम शाइर, अज़ीम नॉवल नवीस, अज़ीम ॾाहो, अज़ीम सिंधी लुग़त जो ॼाणू, ऐं मरण खां अॻु ई उन ते लिखियल तहज़ियतनामो कढी छपराए छॾियो। उन अदीब ऐं लेखक जे जीअरे भले अव्हां कॾहिं उन ॾांहुं लड़ी न ॾिठो हुजे, छाकाणि त जीअरे संदसि लिखणियूं तव्हांजी लिखणियुनि खां डुक डोड़ में सरसुयूं। तंहिं लाइ अव्हां खे हू न वणंदो हो। परॾेही दौरनि लाइ बि अव्हां हर वक़्तु वॉश एंड वेयर कपिड़नि जी तयारु रहो। का खुड़क पई नाहे ऐं अव्हां जो पासपोर्ट सकाफ़ती कारिंदनि ताईं पहुतो नाहे। पोइ परॾेही दौरनि में सरकारी ख़र्च ते उतां जे अदीबनि खे ॿुधायो त सिंध सुंदर आहे, सिंधवासी ॾाढा महिमान नवाज़ आहिनि, मुंहिंजे दड़े जी मिटीअ जी महकार में अजब हिप्नोटिज़म आहे। पोइ वापसि अची हिकु टाओ सफ़रनामो तयारु करियो ऐं उन में लिखो तव्हां किथे किथे विया, कंहिंसां मिलिया। इहो बि लिखो त अव्हां जॾहिं शिमला जे बर्फ़ पोश पहाड़नि में वेठा हुआ त अव्हां खे टेड़ू लिखण जो ख़्यालु थियो। अव्हां खे दहलीअ जी हिकु ख़ूबरू कन्या खे ॾिसी को नज़्म लिखण लाइ दिलि चयो। गोवा जे बीच ते अव्हां खे कीअं न नज़्म सर्जण जो ख़्यालु आयो।
मथियां सभई कुछ था जेके हिन नुस्खे जो हिस्सो आहिनि अवां भले आज़माए ॾिसो। शर्त इहा ॻाल्हि आहे त अवां बिना कंहिं कारखाने जे बिना कंहिं फैक्ट्रीअ जे हिन नुस्खे जी बदौलत चंद ई ॾींहनि में अज़ीम ऐं महान अदीब लेखक बणिजी वेंदव। कोशिश करण में महणो कोन्हे, अवां में अॻु में ई अदीब साज़ी यानी राइटर्स मैन्युफैक्चरिंग जा कई गुण मौजूदु आहिनि। ज़रूरत आहे हिन नुस्खे खे हिकु दफ़ो आज़माइण जी। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।